अनफुसिकुम अफला तुबसिरून रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। शादी लाद जो ही शहर जिते अल्हम्दुलिल्लाह हिन खां अॻु में केतिरियों ई शानदार कॉन्फ्रेंसूं थी चुकियूं आहिनि। अॼु वरी हिकु ॿी अज़ीमुशान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो वियो आहे। आऊं मुबारकबाद ॾियां थो फजीलतुल शेख मौलाना मोहम्मद आरिफ असरी हफ़िज़ुल्लाह के, मोहतरम हाफिज मोहम्मद अमीन हफ़िज़ुल्लाह के ऐं जमात जे ॿियनि मुक़ामी साथियुनि खे जिन हिन बहितरीन कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो आहे। इंतज़ामिया जे तरफ़ां जेको मूंखे मौज़ू ॾिनो वियो आहे, जेकॾहिं आऊं चवां त इन काइनात में इन खां मथे को मौज़ू आहे ई कोन त आऊं ग़लति कोन थींदुसि। ऐं उहो मौज़ू आहे शान रब्बुल आलमीन। अल्लाहु अकबर। छा इन खां मथे बि को कायनात में मौजू थी सके थो जो अल्लाह ताला जेको असांजो ख़ालिक आहे, मालिक आहे, राज़िक आहे, उन जो शान बयान कयो वञे। हालांकि असां हक़ अदा करे ई कोन था सघूं। रब जो जेको शान आहे, छा असां जहिड़ो नाचीज गुनाहगार फकीर इंसान अल्लाह जो वो शान बयान करे सके थो? मुमकिन ही कोन्हे। सिर्फ कुरान हदीस की रोशनी में ऐं कुछ ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखंदुसि त असांजे प्यारे परवरदिगार जो शान छा आहे। तव्हांजे साम्हूं कुरान मजीद जी 51 नंबर सूरत सूरह ज़ारियात ऐं उन जूं 2 आयतूं तिलावत कयूं। आयत नंबर 20 ऐं आयत नंबर 21। अल्लाह ताला इन्हनि 2 आयतुनि जे अंदर बि असांखे दावत फिक्र ॾिनी आहे। इंसानो गौर करियो, ॾिसो, वीचार करियो। फरमायाई वफिल अर्ज़ आयातुल लिल मूक़िनीन। पहिरीं ॻाल्हि, जेके यकीन रखण वारा आहिनि, जेके मोमिन आहिनि, उन्हनि जे लाइ हिन धरती में अल्लाह ताला फरमाए थो केतिरियूं ई निशानियूं आहिनि। जेकॾहिं इंसान गौर करे रब जी अज़मत जूं केतिरियूं ई निशानियूं आहिनि। वफ़ी अनफुसिकुम, फरमाई तव्हांजी जानियुनि में बि निशानियूं आहिनि। अफला तुबसिरून, छा पोइ बि नथा ॾिसो? हाणे 2 आयतनि में अल्लाह ताला असांखे दावत फिक्र ॾिनी आहे। पहिरीं ॻाल्हि, असां धरती ते नज़र डोड़ायूं, धरती ते नज़र विझूं। अल्लाह ताला जी अज़मत, अल्लाह जो शान, उन जूं केतिरियूं निशानियूं तव्हांखे नज़र अची वेंदियूं। ऐं 2 मिसाल पेश करियां थो। ही कायनात जेका सॼी तव्हां ॾिसो था, हिकिड़ो नुक़्तो यादि रखो, अल्लाह खां सवाइ बाक़ी जेका बि शइ ॾिसजे पई, इहे सभु मख़लूक आहे। सभु मख़लूक आहे अल्लाह खां सवाइ। कुरान मख़लूक न आहे, यादि रखिजो। कुरान अल्लाह जो कलाम आहे, सिफ़त आहे अल्लाह जी। मखलूक चवण वारो काफ़िर
बाक़ी जेका मखलूकात तव्हीं ॾिसो था अल्लाह उनखे ख़ल्क़ किया है, अल्लाह खां अलहदा है, अलग आहे। केतिरियूं निशानियूं। हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां क़ुरान मजीद जी 16 नंबर सूरत जो नालो आहे अन-नहल। इन जी माना आहे माखी जी मख। अल्लाह अकबर। जेके थर सां ताल्लुक़ रखण वारा दोस्त आहिनि तिन खे चङी रीत ॼाण हूंदी, छो त हिन वक़्तु मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ माखी जेका नंढड़ी आहे ज़्यादा खां ज़्यादा थर में आहे, वरना ॿिए तरफ़ असां फुहारा करे ज़हरीलियूं दवाऊं छिड़के अल्लाह जी मखलूक खे तक़रीबन ख़त्म करे चुका आहे। अल्लाह क़ुरान में उन जो मिसाल ॾिनो आहे, फरमाई व औहा रब्बुका इलन-नहल अनित्तखिज़ी मिनल जिबालि बुयूतन व मिनश शजरि व मिम्मा यरशून सुम्मा कुली मिन कुल्लि समराति फस्लुकी सुबुल रब्बिका ज़ुलला यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु फ़ीहि शिफ़ाउन लिन्नास। अल्लाह अकबर। ही 1546 जो साल हले पियो। क़ुरान कॾहिं नाज़िल थियो? 1400 सालनि खां मथे। उन दौर जे अंदर छा के माण्हू खे ख़बर हुई त माखी जे अंदर ऐं माखी जी मख जे अंदर कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि? अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजे रब वही कई, दिमाग़ में ॻाल्हि विधी माखी जे मख जे, त तूं मानारा ठाहे वणनि में, जबलनि में, छितियुनि में अल्लाह जे रस्तनि में हलंदी वञ, गुलनि जो रस चूसींदी वञ। अल्लाह फरमाए थो उनजे पेट मां अहिड़ो मादो निकिरे थो जंहिंजा रंग त अलॻि आहिनि पर सभिनी में शिफ़ा। ही क़ुरान करीम जी आयत आहे। ऐं ॿुधाईंदो हलां अल्लाह ताला जी अज़मत छा आहे मुंहिंजे रब जी। जेकॾहिं को माण्हू गौर करे ऐं यकीन सां चवां थो कॾहिं डहियो कोन रहंदो, मुंहिंजो जुमिलो बार बार ऐं बयान कंदो आहियां, हिन काइनात जो जाहिल तरीन इंसान तैरियो जेको रब जी ज़ात जो मुनकिर आहे। हिकिड़ो मिसाल माखी जी मख जो। अल्लाह ताला फरमायो त अल्लाह इन माखी जे अंदर शिफ़ा रखी आहे। अॼु इहा शइ साबित थी चुकी आहे। माखी जे अंदर एंटीसेप्टिक प्रॉपर्टीज़ आहिनि, जरासीम कुछ ख़ासियतूं आहिनि, जरासीम मरी वञे थो। अल्लाह इन जे अंदर एतिरी ताक़त रखी आहे। पर ॿी अज़मत ॾिसो, अल्लाह ताला 1400 साल अॻु में जिते माखी जी मख जो ज़िक्र कयो आहे त गुलनि जो रस मादी चूसींदी आहे, नर न इत्तखिज़ी फसलों की कोली टई मुअन्नस आसीग आहिनि। ही क़ुरान जे ॻाल्हि ते गवाह आहे, दलील आहे त रस चूसण जो कम मादी कंदी आहे, नर नाहे कंदो। 1400 साल अॻु में क़ुरान चयो। ऐं साइंस करे साबित कयो आहे, साइंस करे साबित कयो आहे। तक़रीबन 19वीं सदी ईस्वी जे अंदर क़ुरान 1400 साल अॻु में ॿुधायो इहो कम मादी जो आहे। गुलनि जो रस चूसण, जमा करण, माखी ठाहिण, इहो कम नर जो न आहे। नर सिर्फ़ अॾारां वेठो हूंदो आहे हुनजे मनहरे जे अंदर। अल्लाह अकबर। अॼु उनखे माना साइंस साबित कयो आहे। छा ही इंसान जो किताब आहे? छा के माण्हू जो ठहियल आहे? जी तहरिया चवंदा आहिनि, ईसाई चवंदा आहिनि, यहूदी या हिंदू। तनऊज़ बिल्लाह क़ुरान करीम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लिखियल किताब आहे। त सवाल कयां थो 1400 साल अॻु में अल्लाह जे नबी खे कीअं ख़बर पई त गुलनि जो रस चूसण, गॾु करण, माखी ठाहिण मादी जो कमु आहे, नर जो कमु कोन्हे। हलो अॻिते अञा ॿियो दलील। क़ुरान में लफ़्ज़ अल्लाह बोतूर जो लफ़्ज़ इस्तेमाल कयो। इन्हनि जा पेट जमा जो सीगो आहे। साइंस साबित करे चुकी आहे माखी जी मख उहो जीत आहे जंहिंजे अंदर रब्बुल आलमीन ॿ पैदा रखिया। तव्हांजे अंदर मुंहिंजे अंदर हिकिड़ो आहे।
जेको खाधो खाईंदासूं मैदे में वेंदो, उतां हज़म थी आंडनि जे ज़रिए सॼी गंदगी किरफ़्ती ॿाहिरि निकिरी वेंदी। पर माखी जी मख उहो जीत आहे जंहिंमें रब्बुल आलमीन ॿ मैदा रखिया। ॾिसो अल्लाह जी रहमत, ॿ मैदा गुलनि जो रस चूसींदी आहे, अलॻि मैदे में वेंदो आहे, ऐं जॾहिं पाण लाइ खाधो खाईंदी आहे अलॻि मैदे में वेंदो आहे। उहो खाधो गंदगी जी सूरत में ॿाहिरि निकिरी वेंदो आहे, लेकिन जेको रस जमा कंदी आहे उहो रस वरी जे अलॻि मैदे में गॾु कंदी आहे, उन मज़ा ॿाहिरि कढंदी आहे, जंहिंमें का गंदगी कोन हूंदी आहे, का किरफ़्ती कोन हूंदी। इहा का मामूली ॻाल्हि आहे? ॿ मैदा हुजनि, आहे का मख दुनिया जे अंदरि? हिकिड़ी मख मूंखे ॾेखारियो माखी जी मख खां सवाइ जो तव्हीं उन जे पेट मां निकितल मादे खे मज़े सां खाओ। हिकिड़ी मख मूंखे ॾेखारियो। ही मख जेका उॾाम में पई, छा तव्हां खाईंदो हिनखे जेका पेट मां गंदगी कढे थी, या ॿियूं मखियूं? वाहिद मख आहे। अल्लाह ॾिसो केतिरो एतमाम कयो, उन जे अंदरि ॿ मैदा रखियाई, गुलनि जो रस अलॻि, पंहिंजे लाइ खाधो अलॻि। छा इहा शइ इत्तफ़ाक़ आहे? साइंसदान चवंदा आहिनि न, साइंस जेके हिन दौर जे अंदरि जेके मौजूद आहिनि साइंसदान या दहरिया, उन जो दलील छा आहे? बाबा इहा सभु शयूं इत्तफ़ाक़ी थी वई, सभु शयूं इत्तफ़ाक़ी। छा मादी माना जेका मख आहे उन जे अंदरि ॿ मैदा इत्तफ़ाक़ सां थिया? छा इहो इत्तफ़ाक़ आहे या को ख़ालिक़ आहे जंहिं इंतज़ाम कयो आहे? दायरो जंहिंखे नथो सम्झे, पूरी काइनात इत्तफ़ाक़। अल्लाह अकबर। ऐं 3 गैर मुस्लिम राइटर्स जा हवाला पेश करियां थो, तव्हां बि नोट करियो। जिन चयो आहे त जेके दायरा चवनि था इत्तफ़ाक़ आहे, उन दलील पेश कया आहिनि त काइनात इत्तफ़ाक़ सां पैदा कीअं थींदी। अॼु ताईं ही चवनि था बाबा बिग बैंग वॾो धमाको थियो 13 अरब 80 करोड़ साल अॻ में काइनात में, वॾे धमाके खां पोइ सयारा अलॻि थिया, ज़िंदगी धरती ते पैदा थी, बेजान मादे मजा, बेजान मादे मां जानदार मादो पैदा थियो। बेवकूफ़ वारा सोच त ॾिसो, धमाको थियो। अल्लाह ॾे पनाह, तव्हां बि ॾिठो हूंदो, जिते धमाको थींदो आहे उते इंतशार थी वेंदो, उते तवाज़ुन कोन हूंदो आहे। अॼु ताईं कां ॾिठो त किथे धमाको थियो ऐं उते शयूं ठही वञनि, शयूं त बिखरी वेंदियूं आहिनि, रखियल शयूं बिखरी वेंदियूं आहिनि, अलॻि थींदियूं आहिनि, टुकड़ा टुकड़ा थी वेंदियूं आहिनि। ही कहिड़ो धमाको आहे जो उन जे अंदरि नज़म आहे? ॾिसो, 9 करोड़ 30 लख मैल परे धरती आहे सिज खां। इनखे हिते केरु रखियो? कंहिं बीहारियो उन जाइ ते? जेकॾहिं परे हुजे हा पाण सभु बर्फ़ थी वञूं हा, जेकॾहिं वेझी हुजे हा पाण सड़ी रख थी वञूं। जेकॾहिं सिज खे अञा क़रीब हुजूं हा, करोड़ खन मैल सड़ी रख थी वञूं, करोड़ खन मैल परते हुजूं हा, सभु बर्फ़ थी वञूं हा। आउं पुछां थो, 9 करोड़ 30 लख मैलनि ते हिन धरती खे केरु रखियो आहे? छा इत्तफ़ाक़ आहे? केॾी जाहिलाना ॻाल्हि, हर ॻाल्हि इत्तफ़ाक़ सां। ही मुंहिंजे साम्हूं माइक पियो आहे, इहो ठही वियो इत्तफ़ाक़ सां। छा तव्हां तस्लीम कंदो? पहिरियों मिसाल ॾियां थो, बर्तानिया जो मशहूर साइंसदान हो जेको फलकियात जो माहिर फ्रेड हॉयल 2001 में गुज़ारे थो, उन तारीन जो रद्द कयो। उहो चवे थो, जेकॾहिं को चवे त काइनात ख़ुदि ब ख़ुदि पैदा थी वई आहे, उन जो मिसाल ईअं आहे जो वाचूड़ो लॻे, तेज हवा लॻे, किचरे मजा, गंद मजा, बोइंग 747 जहाज तैयार थी वञे। जी कबूल कंदो? वाचूड़ो लॻे ऐं उनजे किचरे मजा बोइंग 747 तैयार थी वञे, इहो मुमकिन आहे? अमेरिका जो कीमियादान क्रेसी मॉरिसन 1951 में फौत थिए थो, उन ॿियो दलील ॾिनो। उन चयो, ॻाल्हि ॿुधो, 10 पर्चियूं खणो, अॼु बि तव्हांखे चैलेंज आहे, इहो इत्तफ़ाक़ दुनिया में मूंखे को करे ॾेखारे। जेको क्रेसी मॉरिसन पाण बयानु कयो, अमेरिका जे कीमियादान, 10 पर्चियूं खणो, जी पाण पुखा कढंदा आहियूं, कुणहा कढंदा आहियूं वीसी जे लाइ, 1 खां वठी 10 ताईं अंग लिखो,
पोइ बंदि करियो। हाणे कंहिंखां बि खोलरायो, वॾो हुजे या नंढो, खोले, पर इहे पर्चियूं नंबर वार निकिरनि, हिक खां वठी 10 ताईं, हिक खां वठी 10 ताईं नंबर वार निकिरनि। क्रेसी मॉरिसन चवे थो लखे साल गुज़री वेंदा कॾहिं इहे पर्चियूं नंबर वार कोन निकिरनि। अॼु बि तव्हांखे चैलेंज आहे, जेके शक आहे अमल करे ॾेखारे, अमल करे 10 पर्चियूं बंदि करे उनखे खोले, कहिड़े तरीक़े सां जो हिक खां वठी 10 पर्चियूं नंबर वार निकिरनि। ऐं चैलेंज करियां थो, हिन जी पूरी जिंदगी ख़त्म थी वेंदी, धरती ख़त्म थी वेंदी, लेकिन इहे 10 पर्चियूं कॾहिं नंबर वार कोन निकिरनि। इहो इत्तफ़ाक़ कोन्हे, थी नथो सघे। बाक़ी काइनात इत्तफ़ाक़ सां पैदा थी वई। इहो इत्तफ़ाक़ कहिड़ो आहे जो पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड ते टहिके थो, 0 डिग्री सेंटीग्रेड ते ॼमे थो। इहो इत्तफ़ाक़ कीअं थियो? टियों मिसाल, बर्तानिया जो रियाज़ीदान ऐं फिजिक्स जो माहिर सर जेम्स जीन्स, उन टियों मिसाल ॾिनो। उन चयो जेके चवनि था त काइनात ओचितो पैदा थी वई आहे, की ॻाल्हि ॿुधो, उनजो मिसाल ईअं आहे, 6 भोलड़ा विहारजनि, 6 भोलड़ा विहारजनि बांदर, उनजे साम्हूं टाइप राइटर रखजनि। उन दौर में टाइप राइटर हुआ, हींअर तव्हां रखो कंप्यूटर ऐं उनखे जो कंपोज़िंग कर, कंपोज़िंग कर। ये 6 भोलड़ा हज़ारे साल कंपोज़िंग कंदा रहिनि। जेम्स जीन्स चवे थो छा विलियम शेक्सपियर जो हिकिड़ो नज़म उन मां निकिरी ठही ईंदो? भी विलियम शेक्सपियर शाइर हो न बर्तानिया जो, उनजो को नज़म ठही वेंदो? आऊं तव्हांखे मिसाल ॾियां, अदा भोलड़ा विहारियो, कंपोज़िंग जो कनि, उन मज़ा मौली अहमद बला रहमतुल्लाह अलैह जो को नज़म ठही वेंदो? मुमकिन आहे? तो वही सोचो इत्तफ़ाक़ कीअं थी सघे थो? जॾहिं इहे इत्तफ़ाक़ नथा थी सघनि त हेॾी वॾी काइनात बिना ख़ालिक जे कीअं ठही सघे थी, जंहिंमें एतिरे क़दर नज़म आहे? फरमाई अल्लाह जी धरती ते नज़र विझो। हाणे तहक़ीक़ आई आहे, तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो, ईमान ताज़ो थी वेंदो। 13 नवंबर 2024 कैम्ब्रिज यूनिवर्सिटी बर्तानिया प्रोफेसरनि तहक़ीक़ कई मख ते, ही जेके मखियूं उॾामनि पियूं ते तहक़ीक़ आई आहे, जंहिंजो अल्लाह ताला क़ुरान में 1400 साल अॻु में मिसाल ॾिनो आहे। या अय्युहन्नास ज़ुरिबा मसलुन फस्तमिऊ लहु इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वल यज्तमऊ लहु व इन यसलुबहुमुज़्ज़ुबाबु शयअन ला यस्तनक़िज़ूहु मिन्हु ज़ौफ़ तालिब वल मतलूब मा क़दरुल्लाह हक़्क़ क़द्रिही इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़। सूरह हज जो आखिरी रुकू, कुरान चैलेंज ॾिनो। अल्लाह ताला फरमायो, ऐ इंसानो, अवाला मिसाल पेश कजे थो, जिन खे तव्हीं अल्लाह खां सवाइ पुकारियो था, ओ फलाना मुंहिंजी मदद कर, फलाना मूंखे पुटु ॾे, फलाना मुंहिंजी परेशानी दूर कर, फलाना मूंखे रोज़ी ॾे। असीं पुकारियूं था न, को सैयदना अली खे बि पुकारे, को अल्लाह जे प्यारे पैगंबर खे पुकारे, को शेख अब्दुल कादिर जिलानी के भी पुकारे, को भिटाई के भी पुकारे। अल्लाह हिते मिन दूनिल्लाह जी ॻाल्हि कई आहे, जंहिंमें सभु शामिल आहिनि। पैगंबर हुजनि, वली हुजनि, मलाइक हुजनि, जिन हुजनि, पत्थर हुजनि, मिन दूनिल्लाह जे अंदरि हर शइ शामिल। यादि रखी छॾियो। फरमाई जिन खे अवी अल्लाह खां सवाइ सॼो था, हिकिड़ो न, सभु गॾिजी पवनि, हिकिड़ी मख ख़ल्क़े नथा सघनि। अल्लाहु अकबर, केॾो वॾो चैलेंज आहे, केॾो वॾो चैलेंज आहे। वो असांजो अमीर फज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्लाह नासिर रहमानी हफ़िज़ुल्लाह चवंदो आहे त जेके माण्हू चवनि था त नऊज़ बिल्लाह क़ुरान कूड़ो किताब आहे, अल्लाह जे नबी जो लिखियलु आहे, त पोइ अचो चैलेंज क़बूल करियो क़ुरान जो, क़ुरान खे कूड़ो करे ॾेखारियो। अल्लाह फरमाए थो सभु गॾिजी पवनि, हिकिड़ी मख ख़ल्क़े नथा सघनि, मख ख़ल्क़े ॾेखार, क़ुरान कूड़ो थी वेंदो। नऊज़ बिल्लाह। हालांकि थियणो ई कोन्हे, मुमकिन ई कोन्हे। साइंसदान कंप्यूटर ठाहे सघनि था, पाणी जा जहाज, एटम बम, हाइड्रोजन बम, वॾियूं वॾियूं जेके नफ़ीस शयूं, लेकिन के साइंसदान में जुरत न आहे हिकिड़ी मख ख़ल्क़े सघे, हिकिड़ो मच्छर पैदा करे सघे। कंहिंमें जुरत
जुरत ना 1400 सालन का कुरान जो चैलेंज मौजूद है, आए को मां जो पुट कबूल करे मख खलके ॾेखारे आए को में जुरत। बल्कि आऊं चवां तो जेको जो खंभ आहे न पर आहे न दुनिया जा सब साइंसदान गॾिजी पवन अहिड़ो पर खलके नथा सघनि, अहिड़ो खंभ खलके नथा सघनि। अल्लाह उन मख जो मिसाल ॾिनो फरमाई सब गॾिजी पवन हिकिड़ी मख खलके नथा सघनि। अॻिते फरमायाई ठाहिण ते छा खलकण ते छा, मख उन्हनि खां का शइ खसे वञे छॾाए नथा सघनि। इहा ॻाल्हि क़ुरान अजीब कई आहे, तव्हां बि हैरान थी वेंदो। शादी लाज वारो त मख खां छॾाए कीअं कोन था सघूं। अदा ठीकु आहे, मख अची वेठी मिठाई जो ज़रो पंहिंजे वात में खयाई उॾामंदी धकण दासूं मरी पवंदी, मिठाई जो ज़रो वात मां कढी वठंदासूं। न अदा इहा तुंहिंजी ग़लत फहमी आहे, तजुर्बो करे ॾिस। इहो चैलेंज रब्बुल आलमीन ॾिनो आहे कि इंसान जो कोन्हे। जॾहिं मख पंहिंजे वात में को ज़रो खणंदी आहे कंहिं बि शइ जो, अल्लाह उनजे वात में अहिड़ी रतूबत रखी आहे, अहिड़ी सीक्रेशन रखी आहे, जीअं उहो ज़रो वात में पइजंदो आहे फौरन ॻरी वेंदो आहे, फौरन तहलील थी वेंदी, फौरन ॻरी वेंदो। हाणे मारीस मख जे वात में वो ज़रो मिठाई जो कोन हूंदो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला फरमायो पुकारण वारो बि कमज़ोर, जंहिंखे पुकारियो वञे पियो सो बि कमज़ोर। इंसानो सुञाणो पंहिंजे रब खे, इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़, तव्हांजो रब ताक़तवर आहे, अज़ीज़ आहे, ज़बरदस्त आहे, ग़ालिब आहे। कुरान 1400 साल में मिसाल ॾिनो मख जो। 13 नवंबर 2024 BBC रिपोर्ट अॼु बि मौजूद आहे। साइंसदान चयो असीं हैरान थी वियासीं मख खे जॾहिं ॾिठोसीं त उनजो दिमाग़ जेको आहे सो सुई जी नोक जेका थींदी आहे चुंब तंहिंखां बि नंढो आहे। सुई जी चुंब खां नंढो दिमाग़ के साइंसदान में ताक़त आहे, अहिड़ो कंप्यूटर ठाहे ॾेखारे आके में जुरत। सुई जी नोक खां नंढो दिमाग़ 1,30,000 सेल, घणा सेल 1,30,000, 5 करोड़ खां मथे उनजे दिमाग़ में कनेक्शन। ऐं उन्हनि चयो त अजीब ॻाल्हि आहे, तव्हां नोट कयो हूंदो मख खे तव्हां मारण जे लाइ पोयां खां धकण हूंदो, हालांकि पुठे ई वेठल हूंदी आहे पर उॾामी वेंदी। इहो कीअं थो थिए? इहा ॻाल्हि अजीब आहे न। मख जो मुंहुं ॿिए पासे आहे, पुठे ई वेठल आहे, तव्हां पोयां खां धकण जी कोशिश कंदा, उन खां अॻु में मख उॾामी वेंदी। छो? साइंसदान चवनि था अल्लाह जे दिमाग़ जे अंदरि जेके माना रखिया आहिनि कनेक्शन 5 करोड़ खां मथे, जीअं तव्हां जे वेझा थियो था दिमाग़ मां सिग्नल निकिरनि था, उनजा उहे पेर जेके तव्हां जे वेझा हूंदा आहिनि उहे उन पेरनि ताईं सिग्नल पहुचनि था, ख़बरदार कनि था तो ते हमलो थियण वारो आहे, फौरन उॾामियो। भई सोचो त सही, छा इहो इत्तफ़ाक़ आहे? नंढड़ी अल्लाह जी मख़लूक 5 करोड़ खां मथे कनेक्शन, 1,30,000 सेल, ऐं दिमाग़ केतिरो आहे सुई जी चुंब खां नंढो। अहिड़ो कंप्यूटर दुनिया जो इंसान ठाहे सघे थो? अल्लाहु अकबर। ही रब्बुल आलमीन मिसाल ॾिना, फरमाई हिन धरती ते मिसाल आहिनि, अवां जे लाइ सम्झाणी आहे, निशानियूं आहिनि, ऐं अवां जी जान जे अंदरि बि निशानियूं आहिनि। वफ़ी अनफुसिकुम, ॿुधाया केतिरियूं निशानियूं आहिनि, पर वरी बि तव्हां हैरान थी वेंदा अल्लाह जे कलाम जी सदाकत ते। मां जे रहम में, मां जे पेट में ॿार 9 महीना हूंदो आहे न, उनजा मरहला ईंदा आहिनि, स्टेप बाय स्टेप ॿार वॾो थींदो आहे। पर उनजी ख़बर कॾहिं पई? शायदि 20 सदी ईस्वी जे अंदरि, जॾहिं ही मशीनूं आयूं, अल्ट्रासाउंड मशीन, ॿियूं मशीनूं, उन खां अॻु में दुनिया खे कंहिंखे मालूम कोन हो त मां जे रहम जे अंदरि, पेट जे अंदरि ॿार कीअं वधे विझे थो। पर क़ुरान तां माण्हू कुर्बान वञे उनजी सदाकत। सूरह अल-मोमिनून पहिरियों रुकू फरमाई सुम्मा खलकनल नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। अल्लाह ताला फरमातो जॾहिं घरवारी घरवारो पाण में मिलंदा आहिनि, ॿिन्ही जो लुत्फो गॾु थींदो आहे, गॾिजी पवंदो आहे। औरत जे रहम में
फरमाए तो इन लुत्फे के असी रत जो दिग बनाईंदा। फरमाई उन खां पोइ उन मजा गोश्त जी पोटी ठाहींदा आहियूं, वरी उन जे अंदर हद पैदा कंदा आहियूं, हद मथां गोश्त चाढ़ींदा आहियूं, पोइ उनखे नई सूरत ॾींदा आहियूं। ऐं इंसानो तव्हांजो रब केॾो बरकत वारो आहे, केॾो बहितरीन सुहिणो ख़ालिक ख़ल्क़ींदड़। हाणे वही सोचियो 1400 साल अॻु में अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर जेके ॿार जा मरहला ॿुधाया आहिनि, तव्हां हैरान थी वेंदो। अॼु साइंस साबित कयो आहे त बिल्कुलु इहे साॼा मरहला ॿार मां जे पेट में तय करे। आउं पुछां थो उन ज़माने में कंहिं ॿुधायो अल्लाह जे रसूल खे? कंहिं अल्लाह जे रसूल खे ॿुधायो? भई उन ज़माने में कंहिंखे ख़बर हुई? माना ही कुरान अल्लाह जो कलाम आहे, इंसाननि जो न। 1400 साल अॻु में जॾहिं दुनिया खे का ख़बर कोन हुई, कुरान मजीद मां जे रहम जे अंदर ॿार जा मरहला ॿुधाया आहिनि, कीअं वधे ऐं बीजे थी। अञा कुझु शक आहे? उन खां पोइ अचो अल्लाह ताला जी सुञाणप, उनजी मार्फत, उनजो हिकिड़ो वॾो ज़रियो आहे। यादि रखो अल्लाह जा सुहिणा नाला। जेकॾहिं चाहियो था मुझे जुमलो याद रखो, अल्लाह की मोहब्बत मिले, अल्लाह की मार्फत मिले, अल्लाह की कुर्बत मिले, शादी लाज वारो अल्लाह के सुरन नालन ते गौर करो। जीअं गौर कंदो अल्लाह की मोहब्बत वधंदी वेंदी, मार्फत वधंदी, कुर्बत वधंदी, अल्लाह जे वेझा थी वेंदा, रब के करीब थी वेंदा। हिकिड़ो नालो अल्लाह जो अल मुसव्विर, सूरत ॾियण वारो। हो वल्लवी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। वो अल्लाह ही आहे जेको मां जे रहमन जे अंदर तव्हां खे सूरत ॾे। हींअर तव्हां मुंहिंजे साम्हूं 400-500 माण्हू वेठा आहियो, छा अञा मथे वञो? कंहिंजो चहिरो कंहिंसां मिले थो? हीअ त मामूली तादाद आहे। दुनिया जी आबादी 8 अरब आहे, 8 अरब। रब जी अज़मत ॾिसो, हर कंहिंजो चहिरो अलॻि। आंगुरियूं घणियूं आहिनि? 10 आंगुरियुनि जा निशान तव्हां खां वठनि था, पासपोर्ट वारा वठनि था, तव्हां खां शनाख्ती कार्ड वारा वठनि था, ॿिया इदारा वठनि था। छो वठनि था? इहे निशान जेके आंगुरियुनि जा आहिनि, दुनिया जा सभु इंसान गॾु थी वञनि, कंहिंजे निशान आंगुरियुनि जा निशान ॿिए जे आंगुरियुनि जे निशान सां कोन मिलनि। अल्लाह जा बानो गौर त करियो, का मामूली ॻाल्हि आहे? इहा का मामूली ॻाल्हि आहे? 8 अरब माण्हू, हिकिड़े अरब में 100 करोड़, हिकिड़े करोड़ में 100 लख, हिकिड़े लख में 100 हज़ार। 8 अरब माण्हू प्यारियो, निशान वठो अंगूठे जो, कॾहिं कोन मिलंदो। के इंसान में ताक़त आहे? हिकिड़ो मुसविर वठी अचो मुंहिंजे साम्हूं, अहिड़ा निशान मूंखे ठाहे ॾेखारे, ठाहे ॾेखारे। 1000 बि कोन ठाहे सघंदो। 8 अरब माण्हुनि जा आंगुरियुनि जा निशान अलॻि, छा इत्तफ़ाक़ आहे? अल्लाह अकबर। चेहरो अलग, आदतूं अलग, आवाज अलग, छा ये शयूं इत्तफ़ाक़न पैदा थियूं आहिनि? फरमाई वो अल मुसव्विर, सूरत ॾियण वारो अल्लाह जो हिकिड़ो ॿियो नालो आहे। फरमाई हू अल गफ़ार बाय अल गफ़ूर बाय। अल्लाह अकबर। अल गफ़ूर ऐं अल गफ़ार ॿिन्ही जो मादो रूट वर्ड साॻियो आहे। गफ़ारा गैन फारा, जंहिंजी माना छा आहे? ढकण या लिकाइण, ढकण या लिकाइण। गफ़रल मताफिल विया, फलाणे माण्हू पंहिंजो सामान बर्तन में लिकाए छॾियो, ढकण ऐं लिकाइण। अल्लाह कीअं थो लिकाए? उनजी अज़मत ॾिसो। असीं जेके वेठा आहियूं, आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, पाण में को अहिड़ो आहे जेको मासूम हुजे, जेको चवे मूं ज़िंदगी में कॾहिं गुनाह कोन कया आहिनि? आहे को दावा करण वारो? कंहिंमें जुरत आहे जो चवे मूं कॾहिं गुनाह कोन कयो आहे? पर कुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां गुनाहनि तां पर्दा विझी छॾिया आहिनि, ढक विझी छॾिया। इहे पर्दा हटाए छॾे, अॼु हिक ॿिए जे साम्हूं वेही कोन सघे, हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण जे लाइक़ु कोन रहो आहे। बिशारत आहे, मन सतर मुस्लिमन फि दुनिया सतरहुल्लाहु यौमल क़ियामह। जे दुनिया जे अंदर के मुसलमान जा गुनाह लिकाया, अल्लाह क़यामत ते ॾींहुं उन जे गुनाहनि ते पर्दा विझी छॾींदा। अवी गुनाह लिकायो, अवां जा गुनाह लिकी वेंदा, अवी ॿियनि जा गुनाह ज़ाहिर कंदा, रब तव्हां जा गुनाह ज़ाहिर कंदा। नबी साहब फरमायो, जेकॾहिं के मुसलमान भाउ जा गुनाह ज़ाहिर करे थो, घर में लिकी वे
अल्लाह उते मुर्गे ख्वार कयो। असां सोशल मीडिया न खोलियो आहे, रुगो बे मुसलमान भाउ जूं गिलाम ऐब जोई ॼण असीं फ़रिश्ता आहियूं, ॼण असां मासूम आहियूं। यादि रखनि उहे माण्हू जेके मुसलमान भाउ जी ऐब जोई कनि था, पर्दा खणनि था, अल्लाह ताला संदन पर्दा खणंदो, उघाड़ा थींदा। इहा नियत आहे रब तला जा पर्दा चाक कनि। को असां में मासूम कोन्हे, अल्लाह पर्दा विझी छॾिया आहिनि, छो त अल गफूर आहे, अल गफार आहे। अल गफूर जी माना केतिरा बि गुनाह त वॾा हुजनि अल्लाह ढके थो, माफ़ बि करे थो। ऐं अल गफार केतिरा बि तादाद में हुजनि, थोरो फ़र्क़ु आहे, तादाद में केतिरा हुजनि ढके बि थो, माफ़ थो करे। अल गफूर केतिरा वॾा बि हुजनि ढके बि थो, माफ़ बि करे। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, इंसान ॾिसो बादो काद पाण बि माफ़ कंदा आहियूं, के ईज़ायो पाण माफ़ी ॾींदा आहियूं, ईअं बि थींदो आहे। पर घणो करे तव्हां सभु इन ॻाल्हि ते गवाह हूंदो, घणो करे उन सां मोहबत बि कोन रहंदी आहे। अदा ठीकु आहे, माफ़ के वॾा अला करो, पर वरी मोहबत कोन थींदी आहे। पर कुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार था, माफ़ त करे थो पर वरी मोहबत बि करे थो। अल्लाह जॻह इस्तग़फ़ार करे, रब गुनाहनि खे नेकी में बदिलाए थो, मोहबत बि करे थो। ॾिसो बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। संदन चाचो हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु जंग उहद में शहीद थिए। वहशी नाले सां हिकिड़ो हमरा हो, गुलाम हो, जे सैयदुना हमज़ा खे भालो हयो, जेको आर पार थी वियो, जंहिंजे करे शहीद थी वियो। शहीद थी वियो, लाश जो गुस्ला कयो वियो, एतिरे क़दर इज़ायो अल्लाह जे रसूल खे। पर उहो वहशी जॾहिं मुसलमान थियो, बुखारी जी रवायत आहे, अल्लाह जे नबी जो साम्हूं हली आयो। ॾिसो अल्लाह जा नबी आहिनि, अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल आहिनि, पर आहिनि इंसान ख़ुदा कोन्हे, आहिनि इंसान इलाह कोन्हे। फ़र्क़ु आहे बाने जो ऐं माबूद जो। पाण फरमाईंदा फ़हल तस्तती अन तुग़य्यिब वजहक अन्नी, छा थी सघे थो जो तूं पंहिंजो चहिरो मूंखां परे करी, ग़ाइब करी, दूर करी, मुंहिंजे साम्हूं न ईंदो कर, तो मुंहिंजे चाचे खे शहीद कयो आहे। ॾिसो माफ़ी ॾियनि था, पर छा था चवनि? मुंहिंजे साम्हूं न ईंदो कर, चहिरो पंहिंजो ग़ाइब कर मूंखां, छो त इंसान आहिनि। लेकिन कुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां, हू माफ़ बि करे थो, मोहबत बि करे। आहे कोन जहिड़ो, लैस का मिस्लही शैउन, उन जहिड़ो आहे ई कोन। हू गुनाह कीअं थो माफ़ करे? 99 क़त्ल करण वारो हली आयो हिकिड़े राहिब वटि, बुखारी जी रवायत आहे। राहिब माना जी पाण वटि जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि, पीर फ़कीर, इल्म कोन हूंदो अथनि घणो करे, उन्हनि वटि हली आयो। जी सूफ़ी हूंदा आहिनि घणो करे, अबा मुंहिंजे लाइ माफ़ी जी का गुंजाइश आहे? जी भाउ छाजी माफ़ी जी गुंजाइश? तो 99 क़त्ल कया। हिन चयो त माफ़ी जी गुंजाइश आहे ई कोन, एक गुनाह और सही, ठका कराएसि गंजर पूरो, घणा थी विया 100, पूरी सेंचुरी। जिधरे माफ़ी मिलणी कोन्हे त पोइ 99 बजाए 100 थी वञे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? क़त्ल करे छॾिया। अहले इल्म जो क़दर कयो, उलमा जी मौजूदगी अल्लाह जे तरफ़ां वॾी नेमत आहे, रहमत आहे। हीअ हदीस दलील आहे। के चयो त फलाणी जॻह ते हिकिड़ो आलिम आहे, उन खां वञी मसलो पुछ। अल्लाह अकबर, उन ढली वियो, चदा मूं 100 क़त्ल कया आहिनि, हाणे तौबा करणु चाहियां थो, का गुंजाइश आहे? चदा बिल्कुलु आहे। अल्लाह अकबर, आलिम उहो आहे जेको माण्हुनि खे अल्लाह जी रहमत खां मायूस न करे। जी सैयदना अली बिन अबी तालिब चयो, अल्लाह जी रहमत खां मायूस न करियो। हू अल गफूर आहे, अल गफ़ार आहे, अर रहीम आहे, अर रहमान आहे, अल वदूद आहे। उनजो बिल्कुलु। पर हाणे हीअं कर, जेकॾहिं तौबा सची करी थो, इलाइक़ो छॾे फलाणो इलाइक़ो जेके दीनदार नेक माण्हू रहनि था, उॾां हलियो वञ। इहो दलील आहे माहौल जो बि इंसान ते असर थिए। चाहियो था त दीन ते अमल करियूं, अहिड़े इलाइक़े में अचो जिते दीन ते अमल करणु आसान हुजे। ज्यादा बुरायूं तव्हां ते असर अंदाज़ थींदियूं, तव्हांजे औलाद ते असर अंदाज़ थींदियूं, ख़ानदान ते असर अंदाज़ थींदियूं। इहा हमरा रवानो थियो ॻोठ ॾांहुं, सची तौबा करे। रस्ते ते मौत जो टाइम थी वियो, मलाइक अची पहुता,
रूह कब्ज़ करण वारा रहमत वारा मलाइक जिन असां रूह कब्ज़ कंदासीं, अज़ाब करण वारा मलाइक जन असां रूह कब्ज़ कंदासीं। अल्लाह को ॿियो मलाइक मोकिले जो फ़ैसिलो कयो। जी ॻाल्हि ॿुधो, फ़ासिलो मापियो। जेकॾहिं घर खां ॻोठ ॾांहुं ज़्यादा फ़ासिलो तय करे जो अॼु वञे पियो त रहमत जा मलाइक रूह कब्ज़ कनि, पर जेकॾहिं फ़ासिलो थोरो तय कयो अथसि त अज़ाब जा मलाइक रूह कब्ज़ कनि। हदीस में अचे थो जॾहिं मौत जो टाइम आयो, छाती जे ज़ोर ते हिकिड़ी ॿाड़ी अॻिते वधी, हिकु गिरांट। नतीजो छा निकितो? रहमत जे मलाइक रूह कब्ज़ कयो। ही अल्लाह असांजो परवरदिगार एतिरो महिरबान आहे, गुनाह धके बि थो, माफ़ बि करे थो, मोहबत बि करे थो। अल्लाह जो हिकिड़ो नालो ॿियो बि आहे, अल्लाहु अकबर। अल्लाह जो नालो आहे अल अली, सभ खां मथां, ज़ात जे लिहाज़ खां सभ खां मथां हुआ, शान जे लिहाज़ खां, कहर क़ल्ब जे लिहाज़ खां सभ खां मथां हुआ। आयतुल कुर्सी याद अथो, वहुवल अलीयुल अज़ीम। अल्लाह सभ खां मथां बि आहे, अज़ीम बि आहे। अल्लाह अल अली आहे। इन में रद्द आहे उन्हनि माण्हुनि जो जेके चवनि था अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे, रब जो इल्म हर जाइ ते आहे। याद रखी छॾियो, अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे। इन ते मुंहिंजो जुमिलो याद रखिजो, सलफ जो इजमा। इजमा कहिड़ो? सहाबा, ताबईन, तबो ताबईन, खैरुल कुरून, पूरो मुत्तफ़िक़ आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे, अल्लाह ताला मथे आहे। तवी हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो आलिम, हिकिड़ो मुफ्ती, हिकिड़ो सहाबी, हिकिड़ो ताबई, तबो ताबई नथा ॾेखारे सघो। मुंहिंजो चैलेंज आहे, जंहिं चयो हुजे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे, नथा ॾेखारे सघो। हत्ता कि इमाम अबू हनीफा, असांजा दोस्त न असीं हनफी आहियूं, आऊं इमाम साहब जो अक़ीदो पेश करियां, कबूल कंदो? इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह अल फिक़हुल अकबर जी शरह मुल्ला अली कारी जी, हिकिड़े माण्हू अची उन जे बारे में सुवाल कयो। जेसई हिकिड़े माण्हू चवे थो ऐं नथो ॼाणा त अल्लाह किथे आहे, मथे आया हेठि, मूंखे ख़बर ई कोन्हे, कि फ़क़त कफ़र ऐं कुफ़र करे थो। छो त अल्लाह पाण फरमायो आहे अर रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी आहे। इन में हिकिड़ो नुक़्तो यादि रखिजो, शादी लाज वारो, दीन इस्लाम खे मुबहम अक़ीदो क़बूल कोन्हे, लिकल अक़ीदो, अक़ीदो खरो रखो। इमाम इब्न क़य्यम रहमहुल्लाह तरीक़ुल हिजरतैन जे अंदरि लिखे थो, जंहिंखे ख़बर ई कोन्हे मुंहिंजो रब किथे आहे, अल्लाह सां नातो कीअं कंदींदो, तालुक़ क़ाइम कीअं कंदो, जंहिंखे ख़बर ई कोन्हे। सलफ़ सालिहीन जो इजमाई अक़ीदो आहे अल्लाह ताला अर्श ते मुस्तवी आहे, उलूम में आहे, मथे आहे। छो त अरबी ज़बान जे अंदरि समाज जी माना बुलंदी आहे, बुनियादी माना। ऐं ॿुधाईंदो हलां, हिकु जॻह ते रब्बुल आलमीन बिल्कुलु वाज़े बयान करे छॾियो। काश तव्हीं गौर कयो, काश मुसलमानो तव्हीं गौर कयो, केतिरा ई दलील अल्लाह जी तौफ़ीक़ सां चाहियो तो 2 कलाक इन ते तकरीर करे सघूं था हिकिड़े मौज़ू ते। सूरह फातिर 35 नंबर सूरत, अल्लाह ताला छा थो फरमाए, इलैहि यसअदुल कलिमु तय्यब वल अमलु सालिह यरफअहु। कुरान जी आयत आया कोन्हे, इलैहि जार मजरूर जी तक़दीम आहे, उनखे पहिरीं आंदो वियो आहे इलैहि खे, जैसा तखसीस जी हसर जी माना पैदा थिए थी, उन ॾांहुं ई, खाली उन ॾांहुं न, उन ॾांहुं ई, अल्लाह ॾांहुं ई पाक कलमा मथे चढ़नि था, मथे वञनि था, ऐं नेक अमल उनखे मथे खणनि था। पाक कलमा मथे चढ़नि था, नेक अमल उनखे मथे खणनि था। नऊज़ बिल्लाह, अल्लाह जे करे हिते धरती ते आहे, हर जाइ ते मौजूद आहे, त मूंखे ॿुधायो कोई पाक कलमा मथे छो पिया वञनि, नेक अमल मथे खणी छो पिया वञनि? इलैहि छा माना कंदो तव्हीं? जेकॾहिं हर जाइ ते मौजूद आहे,
इमाम अबू हनीफा का वरी सवाल कयो इमाम साहब हू चवे तो बिल फर्दू चवे अल्लाह अर्श ते मुस्तवी आ पर मूंखे ख़बर कोन्हे अर्श मथे आ या हेठि आ। हाणे इमाम साहब जो जवाब ॾिसो अॻ में लफ़्ज़ जेको उलमा वेठा आहिनि थोरो फ़र्क़ु आहे फ़क़द कफ़र फ़ैल जो निस्बत आहे तहक़ीक़ुल कुफ़र कयो। हाणे इमाम साहब लफ़्ज़ चेंज कया चई फहुव काफ़िर। हाणे डायरेक्ट काफ़िर आहे पहिरीं वो फ़क़द कफ़र हुन कुफ़र कयो पोइ छा चयई वो काफ़िर आहे जेको चवे थो मूंखे ख़बर कोन्हे अर्श किथे आहे अर्श सतनि आसमाननि खां मथे आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह। अल्लाहु अकबर असीं ठोकरूं पिया कयूं कहिड़ा गंदा ऐं गलीज़ अक़ीदा अल्लाह ताला जे बारे में। कॾहिं वरी छा चवंदा आहिनि अल्लाह न अॻियां आहे न पोयां आहे न साॼे आहे न खाॿे आहे न मथे आहे न हेठि आहे। शरह अकायद नस्फिया में वरी ये जुमला लिखा गया। अल्लाह अकबर। सुल्तान महमूद गज़नवी नालो तव्हां ॿुधो आहे वॾो मशहूर बादशाह आहे उन जे दरबार में हिकिड़ो अशरी आलिम आयो। सुल्तान जो अल्लाह जो तारुफ़ कराए चई अल्लाह न मथे आहे न हेठि आहे न साॼे आहे न खाॿे आहे न अॻियां आहे न पुठियां आहे। सुल्तान ज़हीन माण्हू चई मय्यज़ लना बैन हादर रब्बि अल्लज़ी तुस्बितहु व बैनल मादूम। मादूम चइबो आहे जंहिंजो वजूद ई न हुजे। चई ॻाल्हि ॿुध हीअ जेको तो अल्लाह जो तारुफ़ करायो आहे न मथे न हेठि न साॼे न खाॿे न अॻियां न पुठियां नऊज़ बिल्लाह इहो अल्लाह ऐं जंहिंजो वजूद ई न हुजे ॿिन्ही में फ़र्क़ु करे ॾेखार। छो त इहे लफ़्ज़ उन लाइ इस्तेमालु थींदा आहिनि जंहिंजो वजूद न हुजे। तंहिंजे करे सलफ़ चई विया जेकॾहिं कंहिंजो इनकार करणो आहे वजूद जो त हिन खां जामे लफ़्ज़ तव्हांखे कोन मिलंदा। हिन लफ़्ज़नि खां जामे लफ़्ज़ तव्हांखे कोन मिलंदा। न अॻियां न पुठियां न साॼे न खाॿे न मथे न हेठि माना नऊज़ बिल्लाह अल्लाह ई कोन। कहिड़ो अक़ीदो आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह अल अलिया पाण समूरा मथे विया आहिनि महराज लाइ मलाइक मथां खां हेठि नाज़िल थींदा आहिनि अमल मथे चढ़नि था। ऐं बल्कि ॿुधाईंदो हलां ईसा अलैहिस्सलाम जे अक़ीदे बारे अक़ीदो छा आहे ईसा अलैहिस्सलाम जे बारे में तव्हांजो ज़िंदा आहे ज़िंदा आहे क़यामत में नाज़िल थींदो। रब्बुल आलमीन छा फरमायो जवाब ॾे मूंखे इन्नी मुतवफ़ीक व राफ़ियुक इलैया। ईसा आउं तोखे पूरे जो पूरो खणण वारो आहियां ऐं पाण ॾांहुं मथे खणण वारो आहियां। राफ़ियुक इलैया इते डंडी हणी आहे जे सही माना थींदी दर्जात बुलंद करण वारो आहियां। पर जेके अरबी जे ग्रामर जी ॼाण रखनि था त राफ़ियुक खां पोइ इलाजो जेको माना लफ़्ज़ आहे इलाजो सिलाए इलैया माना छा इहा कोन थींदी दर्जात बुलंद करण। इलैया लफ़्ज़ अचण खां पोइ माना थींदी पाण ॾांहुं मथे खणण वारो आहे। इलैया लफ़्ज़ टोड़े छॾी उन मसइले खे ख़तम करे छॾियो। दर्जात की बुलंदी तव्हीं वठी सघो ई कोन था। इलैया जो लफ़्ज़ केॾांहुं कंदा इलैया। अल्लाहु अकबर केॾो वॾो दलील आहे। अल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे मथे खणी वरितो पाण ॾांहुं छो त अल अलिया। ऐं उन खां पोइ दोस्तो अल्लाह जो हिकिड़ो ॿियो नालो आहे अल्लाहु अकबर। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे हू अल गनी आहे बेपरवाह आहे उनखे कंहिंजी परवाह कोन्हे। जी सूरह इब्राहिम जे अंदर आहे मूसा अलैहिस्सलाम फरमायो जेकॾहिं तव्हीं सभु धरती ते जेके आहिनि सभु काफ़िर बणिजी वञनि अल्लाह बेपरवाह उनजी अज़मत में को फ़र्क़ु कोन ईंदो उनजे शान में का कमी कोन थींदी। हुअल गनी बेपरवाह। असां अल्लाह जो नऊज़ बिल्लाह कहिड़ो तारीफ़ करायोसीं साईं रब मुंहिंजी दुआ ॿुधे कोन थो हिन बुज़ुर्गनि जी टारे कोन। तॾहिं उहे वास्ता वसीला तॾहिं वरिता विया आहिनि फलाणे जे मुहाबे फलाणे जे तुफ़ैल फलाणे जे वसीले। मुहाबे जो लफ़्ज़ पाण छो इस्तेमालु थींदो आहे नऊज़ बिल्लाह ॼण त अल्लाह ते प्रेशर विधो पियो वञे दबाव विधो पियो वञे। तव्हीं छा कंदा आहियो सीएम जी चिठी खणी ईंदा आहियो या फोन कराईंदा आहियो कंहिंखे डीसी साहब खे। डीसी साहब खे मञणी आहे ॻाल्हि छो त वरना एक्शन खणंदो ॻाल्हि मञणी आहे। मूंखे ॿुधायो छा नऊज़ बिल्लाह तव्हां अल्लाह खे ईअं सम्झो अल्लाह ते बि कंहिंजो रोब हले थो रब ते बि कंहिंजो रोब हले थो। सूरह अल माइदा फरमाई लक़द कफ़र अल्लज़ीन
कालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम कुल फमन यमलिकु मिनल्लाहि शयअन इन अरादा अन युहलिकल मसीह इब्न मरियम व उम्मुहु व मन फिल अर्ज़ि जमीअ। शादी लाग वारो कुरान जी आयत पढ़ो तर्जुमे से तर्जुमो आउं करिया अल्लाह ताला फरमाता है कि उन्हनि माण्हुनि कुफर कयो जिन चयो त ईसा अलैहिस्सलाम खुद अल्लाह आहे। अल्लाह ताला फरमाए थो पैगंबर तू चो जेकॾहिं अल्लाह ईसा अलैहिस्सलाम उनजी वालिदा मरियम अल्लाह अकबर जेकॾहिं अल्लाह उनजी पकड़ करणु चाहे त केरु आहे जो अल्लाह जे मुक़ाबले में कुल फमन यमलिकु मिनल्लाहि शयअन इन अरादा अन युहलिक जेकॾहिं हलाक करणु चाहे ईसा अलैहिस्सलाम खे हलाक करणु चाहे उनजी वालिदा मरियम खे केरु आहे जो कुर्ब जे मुक़ाबले में। ये कुरान जी आयो दे जवाब तो रब खे मजबूर करे छॾियो फलाणे जो मुहाबो अल्लाह मजबूर थियो से अल्लाह दुआ कबूल कोन थो करे डायरेक्ट दुआ कबूल कोन थो करे जेसि ताईं वास्ता वसीला न वरिता वञनि। केॾी तुंहिंजी गंदी ज़हनियत आहे रब जे बारे में बदगुमानी आहे अल्लाह त काफिर जी दुआ को कबूल करे दुश्मन जी दुआ तू दोस्त जी ॻाल्हि थो करी दुश्मन जी दुआ। हदीस नसाई जी अबू दाऊद जी इकरमा बिन अबी जहल अबू जहल जो पुट जॾहिं ॿेड़ी में चढ़ियो ऐं तूफान अची वियो केतिरा दफ़ा वाक़ियो ॿुधायो अथनि ॿेड़ी वारनि छा चयो अखलिसू फइन्न आलिहतकुम ला तुगनी अनकुम हाउला शया तव्हां ख़ालिस अल्लाह खे पुकारियो अखलिसू ख़ालिस अल्लाह खे पुकारियो हिते तव्हांजा ख़ुदा कम कोन ईंदा। मुशरिका पर जुमिलो केॾो सचो पियो चवे आहे मुशरिक पर जुमिलो ॾिसो केॾो सचो पियो चवे तव्हांजा ख़ुदा कम कोन ईंदा हिकिड़े अल्लाह खे ख़ालिस पुकारियो। इकरमा चवे थो मूं सोचियो जेकॾहिं पाणी में बि उहो अल्लाह कम ईंदो जेको खुशकी ते अचे थो इहा ई ॻाल्हि त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे थो जेका भॻो आहियां अल्लाह खां दुआ घुरी त मुंहिंजा रब अॼु मूंखे बचो तुंहिंजे प्यारे पैगंबर हथ में वञी मुस्लमान थींदुसि आऊं चवंदो आहियां अॼु दुनिया केतिरी तरक़ी करे चुकी आहे पर अमेरिका में बर्तानिया में चाइना में रूस में ताक़त न आहे जो सामूंडी तूफान जो रुख बदलाए सघे। ये बेचारा केतिरा लाचार है हाणे अमेरिका जे अंदरि केतिरा ॾींहं बाह बरंदी मुश्किल सां वॾी विसाइयत सुपर पावर अल्लाह नंढड़ी पकड़ करे थो हालत ॾिसो कहिड़ियूं थियूं थियनि नंढड़ी पकड़ हेॾी ताक़त सुपर पावर ॿाहिरि विसाए नथा सघनि केतिरा ॾींहं ही त नंढड़ो अज़ाब जो मज़ो चखायो अल्लाह छा अल्लाह जी ताक़त सामूंडी तूफान जो रुख अल्लाह खां सवाइ केरु बदिला नथो सघे। इकरमा दुआ जे हथ कया अल्लाह अकबर अल्लाह तूफान जो रुख बदिलाए छॾ ऐं पुछां थो इकरमा काफ़िर हो अल्लाह दुआ क़बूल कई या कोन कई कीअं था चवी दुआ क़बूल कोन थो करे तू अल्लाह जे बारे में बदगुमान है हुन चयो उदउनी अस्तजिब लकुम मूंखां दुआ घुरो तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि उनजो नालो अल मुजीब आहे मुजीब माना दुआऊं क़बूल करण वारो दुआऊं क़बूल करे थो दुश्मननि जूं दोस्तनि जूं सभई चयो अथव मूंखां दुआऊं घुरो तव्हांजूं दुआऊं क़बूल करियां अल्लाह किथे चयो आहे वास्तनि वसीलनि था मूंखां दुआऊं घुरो त पोइ दुआऊं क़बूल करियां। ही अबू जहल जे पुट दुआ घुरी अल्लाह दुआ क़बूल कई या कोन कई उन कंहिंजो वास्तो वरितो कंहिंजो तुफ़ैल वरितो कंहिंजो मुहाबो वरिताई मूंखे ॿुधायो डायरेक्ट अल्लाह खां दुआ नंढड़ी माकौड़ी सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर जे अंदर अल्लाह खां डायरेक्ट दुआ घुरी वाक़ियो वॾो ऐं चवंदो आहियां इहा माकौड़ी के मदरसे जी फारिग कोन्हे के मदरसे में कोन पढ़ी आहे के यूनिवर्सिटी जी ग्रेजुएट कोन्हे उनजी फितरत ॻाल्हाए थी सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़ी माकौड़ी खे ॾिठो टंगू आसमान ना मथे पुठी ज़मीन सां खुतल टंगू आसमान मथे छो नंढड़ी माकौड़ी खे ख़बर आहे मुंहिंजो मुश्किल कुशा बिगड़ी बनाइण वारो दुआऊं क़बूल करण वारो अर्श ते मुस्तवी आहे जेके ज़मीन में दफ़न आहिनि ज़मीन ते हलनि पिया इहे मुश्किल कुशा कोन्हे जेके ज़मीन में दफ़न आहिनि ज़मीन ते हलनि पिया इहे मुश्किल कुशा कोन्हे मुश्किल कुशा उहो आहे जेको अर्श ते मुस्तवी आहे नंढड़ी माकौड़ी खे ख़बर आहे
अल्लाहुम्मा इन्ना खल्कुन मिन खल्किक लैस बिना बिना नफ्सुकियात। ऐ अल्लाह असी तुझी मखलूक मां एक मखलूक कयूं। ऐ रब असांजा तुझे मियां खां असी बेनियाज कोन आहियूं। सुलेमान अलैहिस्सलाम आवाज ॿुधी वरितो। अल्लाहु अकबर। के आवाज कोन ॿुधो? सुलेमान अलैहिस्सलाम ॿुधी वरितो। इरजिउ फक़द सुक़ीतुम बिदावति गैरिकुम। दोस्तो मोटी हलो, अल्लाह ताला तव्हां खां सवाइ के ॿी मखलूक जी दुआ खे क़बूल करे वरितो आहे। अञा मोटिया बरसात शुरू थी वई। हिलंगड़ी में थोड़ी कंहिंजो वास्तो आहे, कंहिंजो वसीलो आहे। तू PhD MBBS चार्टर्ड अकाउंटेंट BE तोखे रब खां दुआ घुरण जो सलीक़ो कोन आहे। फलाणे जे वास्ते फलाणे जे मुहाबे इहो तरीक़ो मसनून हुजे हा। रब पाण सेखारे सॼो क़ुरान दुआनि सां भरियो पियो आहे। पैगंबरनि जूं दुआऊं, मुजाहिदनि जूं दुआऊं, मोमिननि जूं दुआऊं, फिरौन जी घरवारी जी दुआ के हिकु दुआ जे अंदरि वास्तो वसीलो तुफेलो मुहाबो आहे। अल्लाहु अकबर। असां पंहिंजे रब खे दोस्तो सुञातो ई कोन। रुगो नालनि ते गौर करियो, यकीन ॼाणो अल्लाह सां मोहबत वधी वञे। उनजो हिकिड़ो नालो आहे अल करीम। घणो करे माना कई वेंदी आहे सखी, सखावत वारो, पर इमाम गज़ाली जेका माना कई आहे वो ॿुधाईंदो हलां। जो अल करीम जी माना छा आहे? अल्लज़ी युगनीह अनिल वसाइल। जेको माण्हू खे वसीलनि खां बेनियाज़ करे छॾे, वसीलनि खां बेनियाज़ करे छॾे, वो अल करीम। तू वसीलनि जे पुठियां लॻो पए, वो अल करीम आहे। दुआ घुर, तुंहिंजी दुआ डायरेक्ट क़बूल कंदो। नथो क़बूल करे तॾहिं हिकमत आहे। नथो क़बूल करे कॾहिं कॾहिं छा थींदो आहे? दुआ क़बूल थींदी आहे फौरन जी कर्मा जी क़बूल थी। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे? क़बूल थींदी आहे नतीजो हज़ारे सालनि खां पोइ। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह ताला अल्लाह जे नबी खे मोकिलियो मके जे अंदरि। तक़रीबन इहे सम्झी वठो 2500 सालनि खां पोइ संदन बैसत थी। 2500 सालनि खां पोइ संदन बैसत थी, दुआ क़बूल थी, नतीजो 2500 सालनि खां पोइ। ऐं ईअं बि थींदो आहे अल्लाह दुआ क़बूल नथो करे, तव्हां जूं दुआऊं आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो थी वई। अल्लाहु अकबर। ईअं बि थींदो आहे दुआ बाज़ार समझो था क़बूल नथी थिए, अवां ते अचण वारी का मुसीबत रब दूर करे छॾींदो। तव्हीं अल्लाह जे बारे में बदगुमान थियो था। रब जे बारे में जे ख़ल्क़ियो आहे उहो असांजी दुआ क़बूल करे थो। वो करीम आहे। आख़िरी ॿुधाईंदो हलां, तक़रीबन कलाक थियण वारो आहे। अल्लाह ताला जो हिकिड़ो नालो आहे त हू हलीम आहे। अल्लाह हलीम जी माना ख़बर छा आहे? हलीम जी माना बुर्दबा। बुर्दबा इंसान गुनाह करे थो, ख़ताऊं करे थो, रब माफ़ी बि ॾे थो, दरगुदर बि करे थो, धके बि थो, ऐं फौरन पकड़ कोन थो करे। यादि रखी छॾो। अल्लाहु अकबर। फौरन पकड़ कोन थो करे। अवां मां हर हिक खे इहो तजुर्बो हो। जेकॾहिं पहिरीं गुनाह ते पकड़जी पऊं, अॼु हिक ॿिए जे साम्हूं वेठल कोन, मौक़ा ॾे थो, माफ़ी घुर, तौबा कर। उनजो दलील तव्हांखे ॾींदो सुनन अल कुबरा बैहक़ी सही सनद सां इब्न हजर रहमतुल्लाह अलैह, इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह, इमाम इब्न हज़म टिनी ॼणनि चयो आहे, हेॾा वॾा मुहद्दिस, त ही रिवायत सनदन सही आहे। रिवायत की आहे सैयदना उमर बिन ख़त्ताब जो दौरे ख़िलाफ़त आहे। हिकिड़े माण्हू चोरी कई, और सभु जो पकड़जी पियो, वठी आया सैयदना उमर बिन ख़त्ताब वटि, सबूत पेश थिया, गवाह पेश थिया, हुकम कयो त कपियो वञे। चोर चयो सही ॻाल्हि ॿुधो, अल्लाह जे वास्ते माफ़ी ॾियो, पहिरियों दफ़ो गुनाह कयो अथमि, वरी कोन कंदुसि। सैयदना उमर बिन ख़त्ताब जो ॻाल्हि ॿुध, अल्लाह ताला बाने जी कॾहिं पकड़ पहिरें गुनाह ते कोन कंदो। तो अॻे बि गुनाह कयां, हथ कपे छॾियोसि, कपिजी वियो। हाणे वठी अचोसि, हाणे वठी अचो, हाणे सची ॻाल्हि कंदो। जॾहिं आंदो वियो कि ॾे ख़बर कि इन खां अॻु मज़ीद 12 दफ़ा चोरी करे चुकोसि। कीअं? वो हलीम आहे, दरगुदर करे थो, मौक़ा ॾे थो, पाण मां हर हिकु
मानू गया खबर आए जेकर इंसान पहले गुनाह ते पकड़दी पवे तो उनकी हालत छा थी। अल्लाह एडो मेहरबान मौका दे तो बजने मानू जने को पकड़ जे दो समझी वठो तो केतरा दफा अॻ में कम कयो। ई पहिरियों दफ़ो कोन अथसि, पहिरियों दफ़ो कोन्हे पकड़जी पवण खां पोइ, पहिरियों दफ़ो कोन्हे। हिन ख़बर केतिरा दफ़ा जो गुनाह कयो आहे। अल्लाह मौका ॾिना आहिनि, हुन मौके खां बाद न आयो, तौबा कोन कयाई, इस्तग़फ़ार कोन कयाई, मुड़ियो कोन, नेठ न पकड़। अल्लाह अकबर दोस्तों, अल्लाह ताला का दुआ गुरु अल्लाह ताला जैसी दुनिया में जिंदा रखे, असां तौहीद जिंदा रखे। अल्लाह ताला असां तौहीद जो फ़हम अता फरमाए। जी कल कराची में चयुमि हिते शागिर्द वेठा हूंदा ऐं उन्हनि खे नसीहत कंदो हलां त यादि रखो जेको आलिम जेको ख़तीब अल्लाह जी तौहीद बयान नथो करे उहो आलिम कोन्हे, कॾहिं कोन्हे। अल्लाह ताला सूरह आल इमरान जे अंदरि अहले इल्म जी शाहिदी बयान कई आहे त अल्लाह खां सवाइ को इलाह शाहिद अल्लाहु अन्नहु ला इलाहा वल मलाइकतु व उलुल इल्म। अल्लाह पान शाहिदी ॾिनी, मलाइकन ऐं इल्म वारा अल्लाह खां सवाइ को इलाह कोन्हे। तू तौहीद बयान नथो करी, समझी वठ तू आलिम कोन्हे। शेख अब्दुल्लाह नासिर रहमानी अफ़ज़लुल्लाह ज़रूर ॾींदो उनखे ॾियणु घुरिजे। ॿियनि पासनि पोइ वञो, पहिरीं अल्लाह जी तौहीद बयान करियो। चाहियो था अल्लाह जी मदद मिली वञे, रब जी कुर्बत मिली वञे, अल्लाह जी मोहब्बत मिली वञे त पोइ रब जो शान ज्यादा बयान करियो। अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह खे जेतिरे क़दर पंहिंजी हमद